आवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा आहियूं त कपरो जूनियर एलिमेंट्री स्कूल टीचर ارلي چائلڈ टीचर जे اميدوارن پاران IBA خلاف मेन जो कपरो ते दिल मोहम्मद बोजदार, इम्तियाज़ अली शाह, मोहम्मद हयात हिंगोर जो ऐं मेहर अली मरी जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। टेस्ट में हिसो वठंदड़ उम्मीदवारनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त IBA तरफ़ां जूनियर स्कूल टीचर ऐं ارلي چائلڈ टीचर जे वरितल टेस्ट में आंसर कापी में कयल ग़लतियुनि जो अज़ालो करे ग्रेस मार्कूं ॾिनियूं वञनि। तालीम खाते में भर्तियुनि जी पॉलिसी में नरमी करे टॉप 2 गौतम तहत ऑर्डर ॾिना वञनि। ॿिए पासे नौजवाननि ॿुधायो त असांजे एहतिजाज जो PP हुकूमत को बि नोटिस नथी वठे। इन्हनि अपोजिशन लीडर तोड़े गवर्नर सिंध ऐं चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयो आहे त असांजो मसइलो हल करायो वञे। असांजो पूरे में एहतिजाज जेकी नौजवान खिपरो तालके जा नौजवान इन करे निकिता आहिनि त IBA जेका 18 नवंबर ते ECT GST जी टेस्ट वरिती आहे, हिकु त उन में काफ़ी ग़लतियूं आहिनि, पर IBA जेको डिपार्टमेंट उनखे मञण लाइ लाचार आहे। ऐं ॿियो त हिन जेको रेशो मुक़ररु कयो 60% आहे, जॾहिं करे असां ॾिसूं था त IBA जेका HM जी टेस्ट 17 ग्रेड जो उनजो रेशो 48 कयो, पर जेकॾहिं पाण 14 जो जेको ग्रेड BPS आहे उनजो रेशो 60 कयो आहे। इन जो मक़सदु आहे त सिंध हुकूमत जेको आहे ही नौजवाननि जो जेको आहे ही नौजवान जो टैलेंट खे जेको आहे लिकाइणु चाहे थी। असांजो पूरे में एहतिजाज पूरे सिंध में थी रहियो आहे त खिपरो जो नौजवान बि रोडनि ते इन जे करे आया आहिनि त हिन जेको तइलीमी सूरत हाल हिन खे बहितरी लाइ त असां चाहियूं था हिकु त जेको रेशो टॉप टू बॉटम मुक़ररु कयो वञे ऐं IBA जूं ग़लतियुनि खे तस्लीम करे ऐं उनजे ग्रेस मार्क्स जेके नौजवाननि खे ॾिनियूं वञनि। त 18 तारीख़ ते 25 तारीख़ ते ऐं 11 तारीख़ ते जेका JSC टेस्ट वरिती वई, उन में असां ॾिठो आहे त काफ़ी सुवाल अहिड़ा हुआ जेके माना ग़लति हुआ, जेके माना शाम जेका की उन्हनि अपलोड कई हुई उन कीज़ में काफ़ी उन्हनि ग़लतियूं कयूं हुयूं। सो असां सभई नौजवान हिकिड़ो त अॻे ई बेरोज़गार माण्हू वेठा आहिनि, असांखे रोज़गार कोन्हे। ॿियो असां हिन खां अॻु में जेको 2014 में जेको NTS टेस्ट वरितो, असां सभिनी नौजवान तक़रीबन 70+ मार्कूं खयूं आहिनि। असां न हल आहियूं, असां अहल आहियूं छो जो असां 50% मार्कूं खयूं आहिनि। छो जो इहे 50% हिननि जे लाइ आयूं आहिनि त हिननि जेको कीज़ जेका ॾिनी आहे, आंसर कापी जेका ॾिनी आहे, उन्हनि में ग़लती कयूं आहिनि। हिननि HM जेको हेडमास्टर जे लाइ हिननि टेस्ट वरिती हुई, उन्हनि जे लाइ जेको हिननि पासिंग रेशो रखियो 48% रखियो, जॾहिं त उहे 17 स्केल जी पोस्ट हुई। असां जेके आहियूं 14 स्केल जी पोस्ट जे लाइ असां अप्लाई कयो आहे ऐं उनजे लाइ 60% जेको त पासिंग मार्कूं रखियो वियो आहे। सरासर जेको आहे नाइंसाफ़ी कई वई आहे नौजवाननि सां। असां चाहियूं था वज़ीर तालीम इन असांजे हिन प्रोटेस्ट जो जेको सो नोटिस वठे ऐं वज़ीर आला खे बि गुज़ारिश कयूं था त नोटिस वठनि ऐं जेको त असांजी मसइलो जल्द अज़ जल्द हल कयो वञे, न त असीं जेको सो हिन पंहिंजे जेको एहतिजाज जो दाइरो जेको सो वधाईंदासीं। इन खां पहिरीं जेका HM जी टेस्ट वरिती उन मंझि जेको रेशो हो 48 मतिलबु 48% हो। हींअर हिन रेशे खे वधायो वियो आहे। असांजी गुज़ारिश ऐं मुतालबो इहो आहे त हिनखे घटायो वञे, जीअं नौजवान जेके टेस्ट में 50% मार्कूं खणी पास थिया आहिनि उन्हनि खे जेको खयो वञे त उन्हनि उहे रोज़गार था लॻी सघनि। थी विया आहिनि हाणे हीअ चवनि पिया त इहे सभु नाल आहिनि। असां चओ त नाल केर बि कोन्हे। हिननि जी जेका पॉलिसी आहे, हिन जा क्वेश्चन पेपर जेके आहिनि उहे ग़लति आहिनि, डबल करेक्ट ऑप्शन आहिनि ऐं उन खां अलावा सवाल ग़लति आहिनि, जवाबी की ग़लती आहिनि ऐं टाइम बिल्कुलु घटि। इन जे करे जेके बि कैंडिडेट आहे, अक्सर कैंडिडेट उहे मतलूबा स्कोर पास करे न सघिया आहिनि। हाणे असां हुकूमत खां इहो मुतालबो करियूं था त पासिंग रेशो घटि करे टॉप टू बॉटम कयो वञे त जीअं घटि खां घटि बल्कि वधि खां वधि नौजवान रोज़गार सां लॻी सघनि। असां अपोज़िशन ऐं मक़ामी MP MLA खे गुज़ारिश कयूं था त असांजे हक़ जे इन आवाज़ खे ऐवान जे बुलंद ताईं पहुचायो वञे। गवर्नमेंट जेका BT पॉलिसी आहे उन BT पॉलिसी के खिलाफ़ असां एहतिजाज कंदासीं। जेका 17 जी हेडमास्टर जेका पोस्ट आहे उन जे लाइ 48% जो रेशो रखी ऐं असांजी जेका JST EST जी 14 ऐं 15 स्केल जी आहे उन जे लाइ 60% जो जेको आहे उहो रेशो रखी नाइंसाफ़ी कई वई आहे। असां नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ु जेको पूरो माना एहतिजाज शुरू कयो आहे। इन एहतिजाज जो असां दाइरो अगरि असां इंसाफ़ न थियो इन दाइरो असां सॼे मुल्क सॼे सूबे ते वधाईंदासीं। इंशाअल्लाह पोइ असां कराची में बि इन जो एहतिजाज कंदासीं। असांजो इहो ई एहतिजाज जेको आहे गवर्नमेंट खां मुतालबो आहे त जेको परसेंटेज आहे उहो टॉप टू बॉटम करे ऐं नौजवाननि में जेको आहे बेरोज़गारी ख़तमु कई वञे।